साहब पर खबर सुरत जार खबर शेयर कंदासीं यूसी वॾा माशून खां। गुज़िरियल ॾींहुं सिंध हेल्थ रेसिडेंट जे तरफ़ां ॻोठ गागड़ीअ में हिकु ॾींहं जी मुफ़्त मेडिकल कैंप क़ाइमु कई वई। खैरपुर जे नामार डॉक्टर कैंप ते पहुची फ़र्ज़ सरअंजाम ॾिना। यूनियन कौंसिल वॾा माशून जे ॻोठ गागड़ीअ में मुफ़्त मेडिकल कैंप सिंध हेल्थ रिसर्च में उस्ताद ज़ुल्फ़कार सोलंकीअ जे तावन सां मुंतक़ल कई वई, जंहिंमें 400 मरीज़नि खे मुफ़्त चकास करे दवाऊं ॾिनियूं वयूं। खैरपुर जे मशहूरु डॉक्टर मुख़्तियार लाखो बख़्तावर बंबरो, डॉक्टर फ़ुर्ख बंबरो, डॉक्टर मुजीब रहमान बंबरो ऐं डॉक्टर तारक सुमरो, डॉक्टर नवीस सोलंकी ऐं डॉक्टर ज़हूर ऐं ॿियनि केतिरनि डॉक्टर मेडिकल पहिरां कैंप में पहुची पंहिंजो फ़र्ज़ अंजाम ॾिना। मलेरिया टॉक्स मुख़्तलिफ़ बीमारियुनि जूं टेस्टियूं कयूं वयूं ऐं मुफ़्त दवाऊं पिणु कयूं वयूं। उस्ताद ज़ुल्फ़कार सोलंकी तावन